ख़बर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद मोरो सिंध का सिंध अल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो में सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन मोरो ब्रांच ऐं प्रोफेसर मज़हरुद्दीन मेमण फाउंडेशन पारां हिकु ॾींहं जी मुफ़्त चमड़ीअ जी बीमारी जी कैंप यूनाइटेड पब्लिक स्कूल बाईपास टाउन मोरो में लगाई वई। हिन कैंप में तक़रीबन 1137 मर्दनि औरतुनि ऐं ॿारनि जो चेकअप करे उन्हनि खे चमड़ीअ जूं आला क्वालिटी जूं मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। हिन कैंप जो इफ़्तिताह डॉक्टर जावेद अहमद मेमण, सैयद मोहसिन अली शाह, हाजी मोहम्मद असलम आराई, प्रोफेसर शमशाद अहमद सुमरो, जाहिद हुसैन डेपर साफ़ी, सिंधी अल्ताफ़ सुमरो, असलम अब्बासी, निसार अहमद मेमण, डॉक्टर ग़ुलाम हैदर डाहिरी, डॉक्टर वजहुद्दीन मेमण, नज़र हुसैन मेमण ऐं डॉक्टर मुमताज़ अली मेमण कयो। हिन मुफ़्त चमड़ीअ जी कैंप में ड्यूटी कंदड़नि में डॉक्टर जावेद अहमद मेमण, डॉक्टर मारिया मेमण, डॉक्टर ख़ालिद मेमण, डॉक्टर अब्दुल रहमान, डॉक्टर अंस, डॉक्टर साकिब ऐं डॉक्टर नवीद बलोच शामिल हुआ। हिन कैंप जो दौरो नज़ीर अहमद मेमण, चेयरमैन म्यूनसिपल कमेटी मोरो, सैयद मोहसिन अली शाह साफ़ी, सिंधी अल्ताफ़ सुमरो, प्रोफेसर बख्श अली चांडियो, मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी जनरल पीरल ख़ान खोसो, मेंबर CAC सगा रियाज़ चांडियो सगा, जनरल सेक्रेटरी फुल ऐं ॿियनि कयो। हिन कैंप में मोरो शहर सां गॾोगॾु शाहपुर, जहानिया, सुनहरी फारम, कमरदीन, चांडियो, नवां जतोई, ॾेपार जा, सिंधू जा, गचेरो ऐं ॿियनि आसपास जे इलाक़नि ॻोठनि जे मरीज़नि पिणु फ़ाइदो हासिलु कयो।